कदीमी मजलिस कदीमी अज़ादार वेठा हो कि उहे मजलिसूं जेके इंसान जो मोहताज न होंदियूं आहिनि। इंसान मजलिस जो मोहताज। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। बस अर्ज़ इहो हूंदो ॻाल्हाईंदो तब पढ़ंदुमि, न ॻाल्हाईंदो तब पढ़ंदुमि। छो जो मां रिवायत जा जुमला पढ़ियान, मां पंहिंजी ॻाल्हि नथो कयां। जेका बि ॻाल्हि कंदुसि किताब जी ॻाल्हि हूंदी। रिवायत में मिले थो त अहल बैत ॿुधायो आहे ज़बान मोहताज आहे त अहल बैत जो ज़िक्र करे। ज़बान मोहताज आहे त अहल बैत जो ज़िक्र करे। अहल बैत जो ज़िक्र कंहिंजो मोहताज न आहे। ही ज़िक्र अहिड़ो आहे जो करण अचे थो त होर बणिजी थो वञे। केॾो बि गुनाहगार आहे लेकिन ज़बान ते आले मोहम्मद जो इश्क अचे थो। केॾो गुनाहगार आहे। हुसैन मौला फरमाए थो घबरा न, बुलंदी मां थो ॾियां। मुंहिंजा मौला बुलंदी छो थो ॾे? फरमाए थो तोखे ख़बर न आहे अल्लाह जो दीन बचियो आहे त हुसैन जे सदके में।